नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। सिंध काबीना कमत जो इमदादी अघु 250 रुपया मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर सिंध मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। वॾे वज़ीर ज़राइत खाते खे एक्ट में तरमीम करण जी हिदायत करे छॾी। सिंध काबीना वधि में वधि 15 अक्टूबर खां क्रिएशन शुरू करण जी तजवीज़ ॾेई छॾी। ज़राइत खाते खे स्टेक होल्डर्स सां कणिक जे मामले ते मुशावरत जी बि हिदायत। सूबाई वज़ीर मंसूर वसाण चवे थो क्रिएशन सीज़न 13 अक्टूबर खां शुरू ऐं 3 जून ते ख़तमु थींदी। मुल्क में कोरोना वायरस के 19 मरीज पहुंच फौतन जो 28,496 थी वियो। 24 कलाकनि दौरान 85 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 12,75,158 थी वियो। कोरोना वायरस जी हाकारी शरह 1.32 रही। धाबे जी वासी नौजवान नाज़िम जोखियो जो मड़ जनाज़ नमाज़ बाद सवे आले नकिन सां मिटीअ मां हवाले। नून लीग अॻवान कादिर कलमती, पीटी अॻवान डॉक्टर मसरूर सियाल, सिंध तरक़ी पसंद पार्टी अॻवान खैर मोहम्मद मक्सी समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केफ़र किरदार ताईं पहुचाया वञे, अॻवाननि जो मुतालबो। गौसपुर में पुलिस हिकु ॼणे खे उड़ताणे आवाज़ ते रची अगवा थियण खां बचाए वरितो। पुलिस ख़ैरपुर जे लुकमान फाटक वारे इलाइक़े जे रहवासी ज़ीशान गोरी खे अगवा थियण खां बचायो। रेती वेझो ॻोठ अलावरा चाचड़ जे रहवासी जो नौजवान पुटु हाफ़िज़ अब्दुल हफ़ीज़ मदरसे वेंदे पुरस्कार नमूने गुम थी वियो। मुबारकपुर भरसां गुड़जाम खोसो वटां लाबा शाह खे 10 फुट जो घारो घारे सबब सारे जो तैयार थियल फसल पाणी हेठि अची वियो। आपाशी अमलो इतला बावजूद घारे वारी हंध न पहुतो। ऐं सिंध समेत सॼी दुनिया में हिंदू बिरादरी अॼु ॾियारी जो ॾिणु मल्हाए रही आहे। नंढनि वॾनि शहरनि में हिंदू बिरादरी पारां पूॼा पाठ करे मुल्की ख़ुशहाली ऐं सलामती लाइ प्रार्थनाऊं कयूं वयूं। This headline news is brought to you by